अवामी शिकायतुनि ते डिप्टी कमिश्नर दादू जी हिदायतुनि ते आरजी तौर बंद पेट्रोल पंप्स खोले छॾिया विया। दादू खां रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चारण। डिप्टी कमिश्नर दादू सैद मुर्तजा अली शाह जी हिदायतुनि ते ज़िला इंतजामिया शहरियुनि खे पेट्रोल जी बिना रुकावट फराहमी यकीनी बणाइण लाइ कार्रवाई कंदे तहसील इंतजामिया जे ज़रिए आरजी तौर बंद पेट्रोल पंप्स ॿीहर खोले छॾिया आहिनि जीअं शहर में पेट्रोल जी दस्तियाबी बरक़रार रहे ऐं शहरियुनि खे कंहिं बि क़िस्म जी तकलीफ़ पेश न अचे। वाज़े रहे त छंछर जी राति लॻभॻि 9 वॻे अवामी शिकायतूं वसूल थियण बैदि ज़िला इंतजामिया फौरी तौर कदम खणी शहर जा मरकज़ी बंद थियल पेट्रोल पंप्स खोले छॾिया हुआ। तहसील इंतजामिया जी निगरानी हेठि जेके पेट्रोल पंप्स खोलिया विया आहिनि तिन में पीएसओ पंप जोही मोड़ सिकंदर फुहाड़ो पीएसओ पंप फिश पॉइंट पीएसओ पंप अवेस मोंदड़ नाको शेल पंप बस स्टॉप फास्ट पंप मोंदड़ नाको ऐं लागरेडिया पंप मोंदड़ नाको लाड़काणो रोड समेत ॿिया शामिल आहिनि। ज़िला इंतजामिया लाॻापियल इख़्तियारनि खे हिदायत कई आहे त शहर में पेट्रोल ऐं डीज़ल जी फराहमी खे मुसलसल मॉनिटर कयो वञे त जीअं अवाम खे रिलीफ फराहम थी सघे। डिप्टी कमिश्नर दादू चयो आहे त शहरियुनि खे सहूलियतूं फराहम करणु ज़िला इंतजामिया जी अवलीन तरजीह आहे ऐं उन सिलसिले में बर वक़्ति ज़रूरी कदम खंया विया आहिनि। शहरियुनि खे बि अपील कई वई आहे त हू सब्र ऐं तहमुल जो मुज़ाहिरो कनि ऐं कंहिं बि शिकायत जी सूरत में ज़िला इंतजामिया सां राबितो कनि।